इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (ICC) जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त T20 वर्ल्ड कप 2021 जी मेज़बानी भारत वटि ई बरक़रार रहंदी। परॾेही ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल जो अहम इजलास थियो। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो आहे त T20 वर्ल्ड कप 2021 जी मेज़बानी भारत वटि बरक़रार रहंदी, जॾहिं त इवेंट 2021 जे अक्टूबर-नवंबर दौरान भारत में खेॾियो वेंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त T20 वर्ल्ड कप 2022 ऑस्ट्रेलिया में मुनक़द थींदो। ही इवेंट 2022 अक्टूबर-नवंबर में खेॾियो वेंदो। यादि रहे त हलंदड़ साल T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया में थियणो हो। ICC कोरोना वायरस सबबि T20 वर्ल्ड कप मुलतवी करे छॾियो हो।